दोस्तों, किताबनि जे तारफ़ी सिलसिले के हवाले से हिन वक्त मुझे हथन में जो किताब मौजूद है उनजो नालो है मुहब्बत रंगीन पुलसरात। ही नावल है जो ज़ाहिदा ताज अबड़ो लिखियो है। ज़ाहिदा ताज अबड़ो जो नालो सिंधी अदब जे पढ़ंदड़नि लाइ बिना नओं नालो ना है। इन किताब जो बैक टाइटल लिखियो है वो सिंधी ॿोली जे नाले वारे लेखक मीर नादर अबड़ो लिखियो है, जॾहिं त हिन किताब के कंवल पब्लिकेशन कंबर पारां छपायो वियो आहे। ही नावल जून 2019 में छपजी पधरो थियो आहे। अर्पना है अम्मा जान हाकिमज़ादी के नाए जैसे दुआन मुख्य दुनिया के इज़्ज़तुनि सां नवाज़ियो। इन किताब जो मुहाग सिंधी अदब में चमकंदड़ नओं सितारो जे सिरे हेठि सिंधी ॿोली के नाले वारे कहानीकार मोहतरम साईं हमीद सिंधी लिखियो है। मजमूई तौर ते ही नावल जेको 208 सफ़न ते मुश्तमिल है। ख़ास तौर ते समाजी हकीकत निगारी के हवाले से हिकिड़ो अहम नावल है। इन नावल के शुरुआत में खिलंदड़ ज़िंदगी है, ख़ूबसूरत ज़िंदगी है। उन खां पोइ ही नावल जी अॻिते वधे थो त इन में ट्रेजिडी शुरू थिए थी। मजमूई तौर ते समाजी हकीकत निगारी के हवाले से ही तमाम अहम नावल है। जेके दोस्त नावल पढ़ण से दिलचस्पी रखंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि जे लाइब्रेरी में ही एक तमाम ख़ूबसूरत इज़ाफ़ो हूंदो।